अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, हाँ यहाँ अली हसन अब्बासी किताब आहे दयारे दिल ऐं दास्ताने मोहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मी आसण, छुट्टो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद, छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर हैदराबाद कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 11, फ़सुल टियों, मिजाज़ जो सने बलू। चितां जे न चुरन अलाह उनम विसरां, मूं नाहे तन मड़ियो मुझारा हीअं। अॻु फ़सल में मिजाज़ जी इब्तिदाई दौर जंहिंखे मासूमियत जे नाले सां तशबीह ॾिनी हुयमि जा तजुर्बा बयानु कया अथमि। उन में बिना सम्झ ऐं सोच जे मासूमाना अंदाज़ में डुक डोड़ पे कयमि। मंज़िल मक़सूद जो पतो कोन हो। कसे नदा नस्त के मंजिले गहे माशूक कुजास्त, ऐन कदरे हस्त के बांगे जरसे में आयत। माना कंहिंखे इश्क जे इंतिहा जी ख़बर न हुई, सिर्फ़ु एतिरो हो जो हिकु छिकींदड़ आवाज़ जे पोयां पे हलियुसि। उन ई अरसे में जा ख़िदमत ऐं इबादत कयमि थे त बि ख़ुलूस दिल सां बिना मक़सद जे माशूक़ हक़ीक़ीअ जी रज़ामंदी ख़ातिर। उन में आदम जे बिश्ती दुनिया वांगुरु ओलो ऐं ओसीड़ो कोन हो, मुराद ऐं मक़सदु कोन हो। इबादत या ख़िदमत मां हासिल कयल सुरूर मुंहिंजे लाइ काफ़ी इनाम हो। उन ज़माने में जेका इल्म हासिल करण लाइ कोशिश थे कयमि, किताब पढ़ियमि थे, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं कयमि थे, त उहे ज़हनी विंदर ऐं दिमाग़ी फ़रहत लाइ हुयूं। उन जे दौर अंदरि अमली दुनिया में जेकी कम सर अंजाम थे कयमि, से यारनि वांगुरु दिलि विंदराइण जहिड़ा हुआ। मुख़्तलिफ़ मुल्की मसइलनि में राहत ॾींहुं मशगूल रहण में दिलि जे विरूं ऐं वक़्त जी विंदर बराबरि हुआ। इश्क जी इब्तिदाई दौर जी हालत बि साॻी हुई। नऊं नैननि लॻोसि ॻरी ऐं ॻाल्हियूं करे, जी हालत में विसाल जा मज़ा ऐं फ़िराक जे सबक़नि पढ़ण में पियो वक़्तु गुज़रंदो हो। मक़सद ऐं मुराद कोन हुआ। राति ॾींहुं हिकु क़िस्म जे बेख़ुदीअ में सरशार पियो रहियुसि। हिन ॿिए दौर में हालतूं बदिलजण लॻियूं। आदम जे अकुल जे दाणे चखण बाद दिलि जी दुनिया में शक ऐं शुबा पैदा थियण लॻा। लालचूं ऐं सदूं उभरी आयूं। दिली सुकून ऐं जमियत बदिलजण लॻी। हाणे विञायल सुकून जी ॻणती ऐं पैदा थियल शुभनि ऐं सवालनि में वक़्तु गुज़रण लॻो। हेठियनि क़िस्मनि जे सवालनि जे हल लाइ फ़िक्र करणु लॻुसि। अॻिते इबादत में जा दिलजमई ऐं सुरूर हासिल थींदो हो। उन में हेठियूं ॻाल्हियूं हायल थियूं। कंहिंजी इबादत कई वञे, छो कई वञे, इबादत जो मक़सद ऐं मुराद कहिड़ा हुआ। उहे मसइला इबादत बनिस्बत हुआ। इल्म बाबति बि साॻी क़िस्म जा सवाल पैदा थिया त कहिड़ो इल्मु हासिल कयो वञे, उन जा मक़सद ऐं मुराद छा हुजनि, उन मां कहिड़ा फ़ाइदा निकिरंदा। साॻियो मुंझारो अमली कमनि करण वक़्तु पैदा थियो। कहिड़ो अमल चङो हो ऐं कहिड़ो मदो हो। उन्हनि अमलनि मां नफ़ा ऐं नुक़सान कहिड़ा निकिरणा हुआ। इश्क जे आलम में बि सवाल पैदा थिया त मुहबत छा आहे, मुहबत जा मक़सद ऐं मुराद कहिड़ा हुआ, उन मां कहिड़ा फ़ाइदा या नतीजा निकिरणा हुआ। उहे ऐं ॿिया अहिड़ा सवाल हुआ जन मूंखे हिन नई मिजाज़ी दौर में सताइणु शुरू कयो। ही सारो फ़सुल उन जी छंड छाण ऐं उन ई ॾस में हासिल कयल तजुर्बनि जे ज़िक्र ते सर्फ़ कंदुसि। उन में चइनी मसइलनि जहिड़ो मज़हबी, इबादत, इल्म, अमल ऐं इश्क मां हासिल कयल मालूमात पेश कंदुसि। इबादत कंहिंजी, छो ऐं कहिड़े मक़सद लाइ। जॾहिं अवाइली दौर में इबादत कंदो हुउसि त उहो वेसा वेठल हो त जंहिं मूंखे ऐं काइनात खे पैदा कयो आहे उहो अलाह साईं हो। उहो असांजो हर कारनामो ॾिसी रहियो हो। उहो इबादत मां ख़ुशि थिए थियो ऐं संदसि विसाहण मां नाराज़ थियो थिए वञे। उन ई वेसा करे इबादत मां सुरूर हासिल थींदो हो। निमाज़ पढ़ी मिनत ऐं आजिज़ीअ सां ॿाॾाए संदसि रज़ामंदी हासिल करण लाइ कोशिशि कंदो हुउसि। मथो ज़मीन ते रखी आहो ज़ारी करे रोहंदो हुउसि। आरिफ़ाना राग ॿुधी मौज में अची वेंदो हुउसि। पर जॾहिं खां हिन नई दौर में मज़कूरा बाला सवाल दिलि में पैदा थिया त हालत बदिलजणु शुरू थी। पहिरें सवाल उन जे सिलसिले में उहो पैदा थियो त हिन काइनात ऐं मुंहिंजे पैदा कंदड़, रिज़्क़ ॾींदड़ ऐं फ़ना करण वारे जी शकिल कहिड़ी हुई ऐं कहिड़ी जाइ या मकान ते वेठल हो।
अवल में त उहो ॿुधायल हो त उहो माण्हूअ जी शकिल 7 आसमान खां मथे कुर्सीअ ते वेठल हो। बाइबल मां ख़ल्क़ुल्लाह इला आदम अला सूरत जेको हवालो ॾिनऊं उन्हनि जे लफ़्ज़ उहे उन जा लफ़्ज़ तौरेत जे किताब पैदाश जा अवाइली लफ़्ज़ हुआ। अॻिते हली जर ज़रिए मालूम थियो त 7 आसमान हुआ ई कोन, न को उन्हनि जे मथां कुर्सीअ ते वेठल माण्हूअ जी शकिल जो ख़ुदा वेठल हो। त उन जे एवज़ जो ॿियो तसवर पेश कयो वियो त हू हर हंधि हाज़िर नाज़िर हो, बेशकिलो बेमिसल मकान ऐं ज़मान खां बईद हो। उनजो पतो पवणु इंसानी वहमो गुमान अक़ल खां बालातर हो। उन दलील मुंहिंजे अवाइली यकीन ऐं वेसा वारी हालत तब्दील करे छॾी ऐं उन जी जाइ ॿिए कंहिं ख़्याल न भरी। अलाह जी मिजाजी तसवर जो मुंहिंजी सम्झ में अचण त वेसा वेठल हो, लेकिन नऊं पेश कयल तसवर मुंहिंजी सम्झ खां मथे हो, जो अलाह फ़हम ऐं गुमान में समाइजण खां मथे हो, हर जाइ हाज़िर नाज़िर हो, साह जे रगुन खां बि नज़दीक हो। उन जी इबादत साॻी सिदके दिल ऐं यकीन सां करणु मुश्किल नज़र आई। नतीजो उहो निकितो त इब्तिदाई यकीन टुटी वियो, उन जी जाइ कंहिं नए वेसा न भरी, तंहिं करे इबादत रस्मी थी वई। उन मां पैदा थींदड़ इब्तिदाई सुरूर घटिजी वियो। अॻे इबादत लाइ हेठियां मक़सद ॾसिया विया हुआ, आख़िर में बेहश्त मिलंदो ऐं दोज़ख खां निजात मिलंदी। अलाह राज़ी थी मालामाल करे छॾींदो, अंदरि उजरी इसरार इलाही मालूम थींदा, गुनाह माफ़ थी सवाब मिलंदा। हाणे आख़िरत ऐं बेशत मिलण में ऐं दोज़ख खां निजात हासिल थियण वारो तख़युल मुस्तक़बिल सां वास्तो रखण करे सम्झ में न पिए आयो। अलाह जी रज़ामंदी ऐं नाराज़गीअ जी माना उहा थी निकिरे त अलाह इंसानी सिफ़तुनि सां मौसूफ़ हो, पर जंहिं सूरत में उहो ख़ुदाई तसवुर टुटी चुको हो, उन करे उहा ॻाल्हि ई बेमानी थिए लॻी। अंदरि उजरी इसरार इलाही मालूम करण वारो तजुर्बो बि नाकामयाब थियो हो। अहिड़ीअ तरह गुनाहनि खां छोटकारे वारो ख़्याल बि सही न थिए ॾिसण में आयो। जेकॾहिं को माण्हू कुधा कम करे अलाह जी इबादत करण सां उन्हीअ मां आज़ादु थी सघे थो, त पोइ अदल ऐं इंसाफ़ बेमानी थी पिया थिए, लेकिन बावजूदि उन ॻाल्हि जे इबादत कंदो आयुसि। न रुगो एतिरो, पर माण्हुनि खे ज़ोरीअ निमाज़ूं पढ़ाइणु, मस्जिदूं ठहिराइणु ऐं मज़हबी वाइज़ कंदो आयुसि, ऐं सम्झ में थिए त मुमकिन आहे मूंखे ऐं ॿियनि माण्हुनि खे उन मां फ़ाइदो पहुचे, जेतोणीकि पक न हुई। उन वक़्तदारे जुमे निमाज़ ऐं ईद निमाज़ पढ़ाईंदो हुउसि, उन मौक़े ते ख़ुतबा बि पढ़ंदो हुउसि। घणे वक़्त ताईं उहो सिलसिलो जारी रहियो। उन मज़हबी ख़ुतबनि में हेठि ज़िक्र कयल मज़मूननि जो अहवाल पेश कंदो हुउसि, जे मूं वटि लिखियल मौजूदु आहिनि। मज़हब इस्लाम जी सम्झार तशरीह, गुनाह ऐं सवाब छा हुआ, 2 3 मुल्की आज़ादी ऐं क़ौमी तसवर ते पंहिंजा राया, 4 तारीख़ इल्म ऐं इस्लाम ते रोशनी विझणु, 5 क़ुर्बानीअ जे मसइले जी अहमियत, 6 इबादत इल्म अमल ऐं इश्क जी सम्झार तशरीह करणु, 7 ग़ुलामीअ खां आज़ादी, 8 सादगीअ मां फ़ाइदा, 9 फ़ना ऐं बका जे मसइले ते रोशनी विझणु, 10 ख़िदमत ख़ल्क़ जा फ़ाइदा बयानु करणु, 11 क़ौमी इतिहाद ऐं इतफ़ाक़ जा फ़ाइदा बयानु करणु, 12 हुकूमत इलाहीअ जो मक़सदु छा हो, 13 जिहालत ऐं मुफ़लिसीअ खां आज़ादी, 14 बद इख़लाक़ीअ खां गोशा अख़्तियार करणु, 15 रवादारीअ जो जज़्बो पैदा करणु, 16 हुबुल वतनीअ जो मक़सदु छा हो ऐं उन मां कहिड़ा फ़ाइदा हुआ, 17 मज़हबनि जी कसरत पोयां वहदत जो निज़ारो, 18 ईमान छा हो ऐं कहिड़ीअ तरह मुकमिल थी सघियो थे, 19 अमल सालिह मां फ़ाइदा, 20 सिंधी क़ौम जी तशरीह ऐं उन जा मक़सद, 21 परापकारीअ जो मतिलबु ऐं मुराद, 22 तमीज़ छा हुई, 23 ज़हनी तनसीख़, 24 मुस्लमान हिकु क़ौम न हुआ, 25 मज़हब हिकु हो, 26 मज़हब जी इलाहियात इख़लाक़ियात इबादात जे जुदा सीगन जी सम्झाणी, 27 इश्तराकियत ऐं सरमाएदारीअ जी तशरीह, 28 शख़्सनि जो महराज क़ौम में फ़ना थियण में हो, ऐं 29 सियासी आज़ादी, इक़्तिसादी ख़ुशहाली ऐं कल्चरल तरक़ीअ जी तशरीह ते वाइज़ ऐं तक़रीरूं कंदो रहियुसि। इल्मु छो ऐं छा लाइ? पहिरें दौर में किताब मालूमात वधाइण, विंदर ऐं दिमाग़ी तफ़रीह लाइ पढ़ंदो हुयुसि।
सैरो सियाहत ऐं दानिशवरनि जे सोबत बि साॻियो कमु ॾींदी हुई। उन करे इल्म जे हुसूल लाइ मक़सद मुराद कोन हुई। पर जॾहिं खां ज़िंदगीअ जो ॿियो दौरु शुरू थियो, जंहिंखे मूं सने बलूग जे नाले सां सॾियो आहे, त उन में हेठियां 4 सवाल पैदा थिया। इल्मु छो थो हासिलु कजे? उन जे हासिलु करण मां फ़ाइदो कहिड़ो आहे? उहो ख़ासि मज़मून ते हासिलु कजे या जेकी साम्हूं अचे उहो पढ़िबो वञिजे? नंबर 4, मुंहिंजी ज़िंदगीअ लाइ कहिड़नि मज़मूननि ते किताब पढ़णु काराइता थींदा? नंबर 1, इल्मु छो हासिलु कजे? इंसान खे कुदरत चइनि लियाक़तुनि सां नवाज़ियो आहे। जबलतुनि हैवानी ख़्वाहिशुनि सां, अकुल रूहानी ख़्वाहिशुनि सां, दिलि जज़्बात सां, जमाती ज़िंदगी बाहिमी इतिहाद जी ख़ासियत सां। माण्हू खे ॻाल्हाईंदड़ जानवर ऐं अशरफुल मख़लूक़ात शुमार कयो थिए वियो। उन ई करे इन खे कुदरत तरक़ी ऐं तकमील जे हुसूल लाइ महदूद वसीला मुयसरु करे छॾिया हुआ। क़ुर शरीफ़ में फरमायल आहे त इंसान खे ख़ुदा अहसन तक़वीम बहितरीन साख़्त करे ख़लकियो हो, पर हू पंहिंजी बद किरदारियुनि करे हेठि किरी कमीना में बणिजी सघियो थे। हिन लाइ तरक़ी ऐं तनज़ुल जा रस्ता खुलियल हुआ। पोइ जेॾां हू वञे उन ई करे कनि मज़हबनि तनासुख जे नज़रिए में एतमाद रखी हिन जी ज़हनी तरक़ी ऐं तनज़ुल खे संदसि कर्मनि जे फल ते मदार रखंदड़ सॼियो हो। इल्मु उन जी राह में खेसि तमीज़ ॾेई सही या ग़लति रस्ते ते हलाए सघियो थे। जेकॾहिं माण्हू सही इल्मु हासिलु थो करे त पाण ऐं ॿियनि लाइ बाइसे रहमत बणिजी पवे थो। पर जे हू ग़लति इल्मु हासिलु करे उनखे नाजाइज़ मक़ासद लाइ कतब आणे थो त पोइ असफल साफ़िलीन ज़लील तरीन बणिजी पंहिंजे ऐं ॿियनि लाइ बाइसे नंग बणिजो पवे थो। इल्म में राह मुस्तक़ीम हासिलु करण लाइ तक़ाज़ा करण जी हिदायत कई वई हुई, जंहिंसां पैगंबरनि, फ़िलसोफ़नि, हकीमनि ऐं दरवेशनि खे नवाज़ियो वियो हो। ऐं अॻे बिना तमीज़ जे इल्म जे हुसूल लाइ कोशान होसि। हाणे ज़िंदगीअ जे सने बलूग खे पहुचण बाद जॾहिं तमीज़ जी सिफ़त सां नवाज़ियो वियुसि त मूंखे ग़लति ऐं सही, फ़ाइदेमंद ऐं नुक़सानकार शयुनि जे विच में शनाख़्त जो मादो अता थियो। पर उन जो मतिलबु उहो कोन हो त मूंखे शनाख़्त सां गॾु उहा ताक़त बि हासिलु थी वई हुई, जंहिं करे सही ऐं फ़ाइदेमंद ॻाल्हियुनि तरफ़ मुतवजो थी क़दम खणणु लॻुसि। उन लाइ मूंखे मुख़्तलिफ़ तरबियत ऐं तजुर्बे मां गुज़रणो हो। उन जे दौर में मूंखे हैवानी ख़्वाहिश जे छुड़वाग इस्तेमाल जे नुक़सान ऐं उन्हनि जे ज़ाब्ते रखण बाद फ़ाइदनि जो थोरो थोरो पतो पवणु लॻो। उन मां इल्मु हासिलु करण जे मक़सद जो पतो पियो। ॿियो सवाल उहो हो त सही राह ते कहिड़ी तरह हली सघिबो। उन लाइ क़ुर जी आयत करीमा त क़द बिन रुशद मिनल फ़ी, माना ऊंदाहीअ खां सोझिरे वारो रस्तो पधिरो आहे। जी हिदायत मूजिबि उहो ज़रूरु ॾिसण में आयो त हिदायत जे रस्ते हली शख़्सी ऐं मजमूई निजात, तरक़ी ऐं कमाल हासिलु कजे। टियों सवाल उहो फ़ैसिलो करणो हो त कहिड़नि मज़मूननि ते इल्मु हासिलु करणु मुंहिंजे फ़ाइदे वटां हो। जीअं इल्म बहिर अमीक वांगुरु माण्हूअ जे महदूद खोपड़ीअ में समाइजणु मुश्किल हो, अज़न सवाइ उमिरि महदूद हुअण करे ज़िंदगीअ में सभु उलूमनि ते उबूर हासिलु करणु नामुमकिन हो। उन करे मख़सूस मज़मून खे चूंडे उन ते किताब पढ़ण जी ज़रूरत महसूस थी। उन जे बाद मूं ज़िंदगीअ जे मुतमए निगाह ध्यान में रखी उन ते वाक़फ़ियत हासिलु करण जी रिथ रिथी। मूं पंहिंजे हयातीअ जो नुक़्ता निगाह इतिहाद इंसानी, अमन आलम ऐं तरक़ी नूए आदम रिथी। उन जे हुसूल लाइ ज़हनी, अमली ऐं जज़्बाती यकजहती हासिलु करण लाइ कोशिश कई। जीअं त उन जी राह में मूंखे मज़हब, फ़लसफ़े, तारीख़, तसौफ़, सियासी, इक़्तिसादी ऐं आम मालूमात जा किताब मुमद मुआविन थियण वारा हुआ। उन करे उन्हनि मज़मूननि ते किताब पढ़णु शुरू कयुमि। उन जे पढ़ण बाद उन वक़्तु जेकी सोची सघियो होसि उनखे मूं पंहिंजे किताब, पंहिंजी कहाणी, पंहिंजी ज़ुबान में कलमबंद कयो हो। उन किताब जे जुल्द ॿिए भाङे पहिरें जे 5 बाब मां के हवाला पढ़ंदड़नि जे मालूमात लाइ पेश करियां थो। ज़हनी तजुर्बा ऐं मालूमात। हर जानदार शइ खे कुदरत तरफ़ां 2 नेमतूं अता थियल आहिनि, हिकु नफ़्स, ॿियो अक़ल। नफ़्स जो ज़िक्र अॻिते कंदुसि। हिते पंहिंजी ज़हनी मालूमात जो अहवाल पेश करियां थो। थोरो घणो अक़ल हर जानवर में थिए थो। वींदे कीअं, टिंडण, मख में बि अक़ुल जो कुझु ज़रो मालूम कयो वियो आहे।
इंसानु अशरफुल मख़लूक़ात सिर्फ़ु अक़ल जे ज़्यादा हुअण करे सॾियो वञे थो, लेकिन माण्हूअ में अक़ल हिकु जहिड़ो नथो थिए। उन जो मदार सुठी तरबियत, इल्मी मालूमात, ज़िंदगीअ में मुख़्तलिफ़ तजुर्बनि जी हासिलात, गौर ऐं फ़िक्र जी सादी ऐं जुस्तजूअ जी ख़्वाहिश ते रहे थो। ऐं जेकॾहिं सभ खां घटि लिबास मां मलबूस होसि त उहो इल्मु हो। उन जा मुख्य कारण टे हुआ, जहिड़ोकि ॻोठाणी ज़िंदगी, दरसी इल्म जी घटिताई, आस पास जे महदूद दायरे जो माहौल। लेकिन उन्हनि सभिनी कोताहियुनि हूंदे कुदरत मूंखे नंढपिण खां गौर ऐं फ़िक्र जो मादो अता कयो हो, जंहिं मूंखे जुस्तजू कंदे आलमनि ऐं सालिहनि जी सोबत, किताबनि पढ़ण जी शौक़ु, सियासी, मज़हबी, समाजी, कारोबार ऐं तजुर्बनि हासिल करण जो मौक़ो मुयसरु कयो। ज़िंदगीअ जे कठनि सफ़र में बेसमर ऐं सामान इल्म जे दाख़िल थियो होसि। आहिस्ते आहिस्ते थी महिनत ऐं मज़दूरीअ सां कुझु मीरास कठी थियण लॻी। इश्क मुंहिंजी सारे तगोदो में ताक़त ऐं हिमत जो कमु ॾिनो थिए त गौर फ़िक्र जी हासिलात मशअले राह जो कमु ॾिनो आहे। इब्तिदा में होश खां जोश ज़्यादा हो, पर आहिस्ते आहिस्ते थी उमिरि ऐं आज़मूदे मूजिबि होश वधणु लॻो। अॼु ताईं ज़िंदगीअ में अमल जी वाग जज़्बे जी मातिहत पे रही अथमि, लेकिन ज़हनी लियाक़तुनि जे वधाइण लाइ मुसलसल कोशिश में रहियो आहियां। मज़हब, सियासत, नफ़्सियात ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते मालूमात वधाइण वास्ते हर मौक़े मां फ़ाइदो हासिल कयो अथमि। उन ॾिस में ॻोठाणी फ़ुर्सत, सैरो सियाहत, जेल ऐं नज़रबंदीअ जी ज़िंदगी, तारीख़, फ़लसफ़े, तसौफ़, सियासत ऐं आम मालूमात जे किताबनि जे मुताले चङी मदद कई आहे। लेकिन बावजूदि उन जे हिन नतीजे ते पहुतो आहियां त मंडी माकोड़ी खूह में पई कछे उभ। छा साईं? वांगुरु सारी काइनात जंहिंमें करोड़ हा सिज संदन निज़ामी शमसीअ जे दायरनि में हज़ार वरियनि जी रोशनीअ जे महलनि जे पंध तां पंहिंजे दौरनि में मशगूल हुजनि, उते हिकु महदूद मग़ज़ वारे खोपड़ीअ खे कहिड़ी मजाल आहे जो उन अण खुटंदड़ ख़ज़ाने जी मालूमात खे पाण में समाए सघे। जेतिरे क़दुरु मालूमात थी आहे, ओतिरे क़दुरु पंहिंजे कम मायुगी ऐं बेअमलीअ जो राज़ पे खुलियो अथमि। नेठि शेख सादी अलह वांगुरु चवणो पियो, ए मदयाने दरे तलबश बेख़बरे अंद, का निरा के ख़बरे शुद्ध ख़बरुश बाज़े नियामत, ए बरतराज़ ख़याले कयासो गुमा वो फ़हम, वज़हर चे गुफ्तन दानाद शुनेदम अज ख्वानदा आइम, मजलिसे तमाम गश्ते बा आखिरे रसीदे उमर, मां मचना ने दरे अव्वले वसफ़े तो मानिदा आहियूं। माना सभु दावा कंदड़ इल्म जा बेख़बर आहिनि। जंहिंखे कुझु पतो पियो उन खां ख़बर ॿाहिरि न निकिती। उन ख़्याल, कयास, गुमान ऐं सम्झ खां मथे हस्ती जेकी चयो अथमि, ॿुधो अथमि या पढ़ियो अथमि, उन में सारी उमिरि गुज़री चुकी आहे। लेकिन आउं तुंहिंजे वसफ़ जी ॼाण में अहिड़ो रहियो आहियां जहिड़ो अवल में होसि। सियासी मालूमात ऐं तजुर्बा। सियासत में हिसे वठण लाइ ॿिनि क़िस्मनि जा मुहरिक जज़्बा माण्हूअ खे छिके वञी सियासी ज़िंदगीअ में दाख़िल कंदा आहिनि। नंबर 1, ग़ुलामीअ खां आज़ादी, अल्लाह जी रज़ामंदी ऐं ख़िदमत ख़ल्क़ जी ख़्वाहिश। नंबर 2, नाले ऐं नामूस जी ख़्वाहिश, इक़्तिदार जी बुख ऐं ज़ाती फ़ाइदे जी लालच। 15 वरियनि जे उमिरि जो होसि जॾहिं ख़िलाफ़त तहरीक में हिसो वरितो हुअमि। उन मां मालूम थी सघे थो त पहिरीं क़िस्म जे जज़्बे जे मातहत छिकिजी वञी सियासत में दाख़िल थियो होसि। दरवेशनि जी सोबत ऐं सूफ़ियुनि जी तालीम मूंखे सियासत में ख़ुदा जी रज़ामंदीअ जी तमन्ना लाइ राग़िब कयो। अॻिते हली सियासी फ़लसफ़े जे पढ़ण, सालिहनि जी हिदायत मां ख़िदमत ख़ल्क़ जो शौक़ु जाॻियो। बावजूदि नेक नियत ऐं सालिम जज़्बे जे मूं ते होश खां जोश ग़ालिब रही असर अंदाज़ पे थियो आहे। कुझु वक़्त खां पोइ सियासत जे मुख़्तलिफ़ नज़रियनि मां वाक़ुफ़ु थियण लाइ कई किताब पढ़ियमि। पाण खे सुठनि उसूलनि ते ठहियल जमायतुनि में दाख़िल करे जमहूर जी आवाज़ पुठियां हलण लाइ हथुल इम्कान कोशिशि कयमि, पर एतिरे रद्द अमल जे कुन में पई चकर काटिया अथमि। उन जो मुख्य सबबु मुंहिंजी सियासी ज़िंदगीअ में अकुल खां वधीक जोश जो हुअणु हो। हिन वक़्तु सियासी नज़रियनि जा मुख्य रुझान दुनिया में हेठि आहिनि। अकुल जे बुनियाद ते सियासी उसूल ऐं पॉलिसी मुरतब करे उन मूजिबि हलणु।
जज़्बाती ऐं हंगामी नुक़्ता निगाह खां सियासत में कमु करणु। मूं अक्सर पोएं रुझान हेठि पे कमु कयो आहे। अमल छो ऐं छा लाइ? अॻे जीअं ज़िक्र कयो अथमि त अमली ज़िंदगीअ में दाख़िल थियण बैदि सुबुह शाम पियो कमु कंदो हुउसि। ख़ानगी कमनि खां अलावा सियासी ज़िंदगीअ में जॾहिं क़दम विधो त पहिरीं ख़िलाफ़त तहरीक में दिलचस्पी वरितमि। उन खां पोइ सैयदनि जी कॉन्फ्रेंस सॾाए उन्हनि जी अंजुमन बर्पा करायमि। उन खां पोइ सैयदनि जी कॉन्फ्रेंस सॾाए उन्हनि जी अंजुमन बर्पा करायमि। तालका लोकल बोर्ड, ज़िला लोकल बोर्ड, कराची म्यूनिसिपालिटी, ॻोठ सुधार हलचल, मतिलबु त केतिरा ई मशग़ूला हुआ जिन में दिलि विंदराइण ऐं मशगूल रहण ख़ातिर पियो कमु कंदो हुउसि। ॻोठ सुधार हलचल जे सिलसिले में जमायत ठाहे सारे ज़िले कराचीअ जो गश्त कयुमि, जलसा सॾायमि, रस्ता, स्कूल, खूह, इस्पतालूं, मुसाफ़िर खाना ॾिसी उन्हनि जे दुरुस्त करण लाइ तजवीज़ूं सोचियमि। आम माण्हुनि सां राब्तो क़ाइमु करण लाइ जलसा करे उन्हनि में तक़रीरूं कयमि। ॻोठ सुधार हलचल जूं हेठियूं शाख़ूं ठाहे उन ज़रिए कमु कयमि। नंबर 1, देहाती ज़ालुनि जे भले लाइ जमात ठाहे ॻोठनि में ज़नानी तालीम, हुनर, घरनि जी सफ़ाई, वियम जी सहूलियतुनि जो कमु करायमि। नंबर 2, चौपाई माल वारनि जी तरक़ी ऐं मदद लाइ जमात ठहिराए रेवेन्यू खाते ऐं ॿियनि मां चारे जूं फ़ियूं घटाइण, कराची शहर जे नज़दीक मालदारनि जी सर्वे कराए उन्हनि जे खीर खे चङे अघ ते निकाल कराइण ऐं तकलीफ़ुनि दूरि करण जो इंतज़ाम करायमि। नंबर 3, कराची ज़िले ऐं समुंड जे मीरबरनि जी जमायत ठाहे उन्हनि जे ज़रिए मच्छी ऐं पले जा ठीका मीरबरनि खे ॾियारणु, समुंड जे मच्छीअ जे निकाल लाइ सुठो इंतज़ाम करणु वग़ैरह बाबति कोशिशि कयमि। नंबर 4, सने भिट शाह ते अदबी ऐं कल्चरल कॉन्फ्रेंसूं सॾाए सिंधी ज़ुबान ऐं कल्चर खे तरक़ी वठाइण लाइ बंदोबस्तु कयमि। नंबर 5, ज़िले जा रस्ता, खूह, इस्पतालूं, स्कूल ठहिराए ॻोठाणी तामीर खे तरक़ी ॾियारियमि। उन ई हल हलां बाद जॾहिं अमली दुनिया जो सने बुलूग शुरू थियो त उन ई सिलसिले में पाण खे टिर राहे ते खड़ो थियल ॾिठुमि। उन्हनि कमनि में बेलोस मुसलसल कोशिशि करण बैदि बि दुश्मनी ऐं मुखालफ़त जो शिकार थियुसि थे त बाज़े अहिड़ा ख़्याल पैदा थियण लॻा त जॾहिं माण्हुनि में सुञाणप न आहे त पंहिंजो खाई महिनत करे पाण खे आज़ार में विझण खां बहितर हो त उन ई महाजार खां पाण आज़ादु करे छॾिजे। ॿिए तरफ़ नाले, नामूस, इक़्तिदार ऐं मिल्कियत हथ करण जूं लालचूं साम्हूं हुयूं। ॾिठमि थे त हर को उन में नफ़ो हासिलु करे रहियो हो, मूं छो न थे फ़ाइदो हासिलु कयो। अहिड़ीअ तरह ईमान बिगेड़ण जी राह ॾिसण में आई। टे तरफ़ अमली ज़िंदगीअ जो परापकारी नुक़्ता निगाह ऐं ख़िदमत ख़ल्क़ में रूहानी तरक़ी ऐं अवामी भले जा पहलू ॾिसण में आया। उन जे दौर में टिनी रस्तनि जे विच में तमीज़ पैदा थी चुकी हुई, लेकिन इत्मीनान क़ल्ब हासिलु न थी सघियो, मुंझी थिए पियुसि। कंहिं वक़्तु सियासत खां कक थी उनखे छॾण जा ख़्याल सताईंदा हुआ, कंहिं वक़्तु इक़्तिदार जी बुख, नाले, नामूस जी लालच सताईंदी रहंदी हुई, कंहिं वक़्तु ख़ल्क़े ख़ुदा, क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत वारो जज़्बो हिमत पैदा करे कमु करण ते आमादा कंदो हो। उन जे विच में सिंध जे जुदा थियण जा आसार ॾिसी सिंध असेंबलीअ ज़रिए मुल्की ख़िदमत जे जज़्बे हेठि हिकु अवामी पार्टी सर शाहनवाज़ भुट्टे जी लीडरशिप हेठि ठाहे कमु करणु शुरू कयुमि। पर सर शाहनवाज़ जी बम्बईअ में वज़ीर थी वञण करे उहा घणो वक़्तु जटरा करे न सघी। पोइ सिंध असेंबलीअ जे चूंडुनि वक़्तु हिकु ॿी जमायत इतिहाद पार्टीअ जे नाले सां ठाहे सर हाजी अब्दुल्ला हारून ऐं सर शाहनवाज़ भुट्टे जी मैयत में कमु करणु शुरू कयुमि। इश्क़ मिजाज़ जो सने बलू अॻे फ़सल में मुख़्तसिर तौरु बयानु करे आयो आहियां त कहिड़ीअ तरह मूंखे मिजाज़ी इश्क़ जी वाक़फ़ियत थी, उन मां कहिड़ा सबक़ पिरायमि, कहिड़ीअ तरह दोस्त जे बिना लालच मदद में सुरूर ऐं ग़म जा मज़ा चखियमि। हाणे हिन नए दौर में मूंखे हेठि नयुनि ॻाल्हियुनि जो पतो पवणु लॻो, जहिड़ो हिकु बाग़े हुस्न जा मेवा ऐं गुल कहिड़ा हुआ, उन जी लालच केतिरे क़दुरु हिरखाईंदड़ हुई। नंबर 2, उन जे चखण, सिंघण ऐं इस्तेमाल जा नफ़ा ऐं नुक़सान मालूम थियण लॻा। नंबर 3, जाइज़ ऐं नाजाइज़ ॻाल्हियुनि जो पतो पवणु लॻो। नंबर 4, सोसाइटीअ जे क़ाइदनि ऐं क़ानूननि जी अहमियत। नंबर 5, सदुनि खे माण या हासिलु करणु या सब्लिमेट पाकीज़ा बनाइण जो पतो पियो। नंबर 6,
उन्हनि ॻाल्हियुनि जी तशरीह करण बाद वरी मज़कूरा बाला दोस्त मीम जा वधीक ख़त उन वक़्त में पंहिंजी कैफ़ियत ते लिखियल ऐं उन्हनि ते तबसरो कंदुसि। नंबर 7 इश्क जी इबादत ते असर जो ज़िक्र। नंबर 8 इश्क जो इल्म जे हुसूल ते असर। नंबर 9 इश्क जो अमली ज़िंदगीअ ते असर। नंबर 10 इश्क जा रस्ता ऐं राहूं कहिड़ा हुआ। हेठि मज़कूरा बाला हर हिकु मसइले ते मुख़्तसिर रोशनी विझां थो। नंबर 1 बाग़े हुस्न जे मेवा ऐं गुल वग़ैरह। शाइरनि ऐं अदीबनि माशूक़नि जे मुख़्तलिफ़ उज़वनि खे मेवनि गुलनि ऐं वणनि सां तशबीह ॾेई उन्हनि जी ख़ूबसूरती ख़ुशबू ऐं नज़ाकत जो ज़िक्र कयो आहे। अॻे उन्हनि ॻाल्हियुनि खे शाइराना ऐं अदीबाना मुबालिगा आमेज़ सम्झी उन तरफ़ एतिरो तवजो न ॾींदो हुउसि ऐं न उन जी माहियत जो पतो पियल हो। लेकिन हाणे इश्क मिजाज़ीअ जी लहस लॻण, पसंदीदा सोबत में रहण, जिनसी ख़्वाहिश जे जज़्बे ऐं जज़्बाती तबियत उन्हनि जी माना ऐं मतिलबु सम्झण जो मौक़ो ॾिनो। मसलन शाइर हेठियूं तशबीहूं ॾिनियूं हुयूं। महबूब जे वारनि खे ज़ंजीरनि ऐं कारे नांग सां मुशाबत ॾिनी हुआऊं। महबूब जे गलनि खे गुलाब जे रंग सां तशबीह ॾिनाऊं थे। महबूब जे खाॾी या ज़नख़ंदान खे सूफ़ सां मुशाबियत ॾिनी हुआऊं। महबूब जे अखियुनि खे नरगिस जे बराबरि सॼियो हुआऊं। महबूब जे ॾंदनि खे ॾाढ़ूअ जे दाणनि सां मुशाबियत ॾिनाऊं थे। महबूब जे पिस्ताननि खे ॾाढ़नि या कुबनि सां भेंट करायूं थे। महबूब जे चपनि खे लाले बदख्शां या शराबे सुर्ख जे नाले सां सॼाऊं थे। महबूब जे ग़बग़त खे चाह या खूह कोठियाऊं थे। महबूब जे भिरुनि अबरू जी तलवार सां मुशाबियत कयाऊं थे। महबूब जे अखियुनि जे पिमड़नि खे भाला या नेज़ा सॼाऊं थे। महबूब जे टंगुनि खे संगमरमर जी पियल पावन सां तशबीह ते ॾिनाऊं। महबूब जे चेल खे वार जी सनाईअ सां मुशाबियत ते ॾिनाऊं। महबूब जे कद खे सरोवण जे मुक़ाबिल खड़ो कयो हुआऊं। महबूब जे पेशानीअ खे मस्जिद सम्झियाऊं थे। इश्क मिजाज़ीअ जे मरहले में उन बाग़े हुस्न जे मेवनि गुलनि वणनि जी सूंहं ख़ुशबू जो पतो पियो ऐं मालूम थियण लॻो त उन्हनि तशबीहुनि में वाक़ई जान हुई। नंबर 1 ज़ंजीर ऐं कारा नांग बेशक ईज़ार सां हुआ, पर ज़ुल्फ़ जे ॾंगियल ऐं ईज़ायल जो ॾंग ई और हो। मौलाना हुमायूनी वाक़ई सच चयो थे जॾहिं चयो हुआईं त तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद वेंदा, ज़िंदान हज़ारे मां न रुगो। नंबर 2 गुलाब जी सुर्खी निहायत ख़ुशबूदार ऐं ख़ूबसूरत हुई, पर महबूब जा गल आशिक़ जे नज़र में उन खां 1000 दफ़ा ज़्यादा ख़ूबसूरत ऐं ख़ुशबूदार हुआ। सिर्फ़ु सुञाणप जी ज़रूरत हुई। नंबर 3 सूफ़ बेशक सुहिणो ऐं मकवी मेवो हो, पर आशिक़ खे त पतो हो त माशूक़ जे ज़नख़ंदान अॻियां उन जो मुल्ह ऐं मिक़दार कहिड़ो हो। नरगिस जो गुल निहायत ख़ूबसूरत हो, पर उन जो खुमार, ख़ूबसूरती, गहराई ऐं कशिश महबूब जे अखियुनि में हुई। उन जो ज़िक्र साईं मिस्री शाह खां ॿुधो। खयाऊं खिली नेण गहरा गुलाबी, भरे बाज नरगिस अजब नीम ख्वाबी। शाह लतीफ़ खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र। सूरज शाखूं झकियूं कूमाणो कमर, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर, झको थियो जोहर जान बजे जमाल से। बाग में टिड़ल ॾाढ़ूअ जा दाणा निहायत ख़ूबसूरत ॾिसण में ईंदा आहिनि, जंहिंखे शाइरनि नारे ख़ुंदान सॼियो आहे, पर माशूक़ जा ॾंद पंहिंजो मिसल पाण हुआ। नारे ख़ुंदान बाग़ेरा ख़ुंदान कुंद। सचल साईं फरमाए थो, ॾंद त मोती महबूब जा हीरो लाल जवाहर। नंबर 6 कुबा नूर जी हाक घणनि ॿुधी हूंदी, पर मौलाना जामी उन जी हिन तरह तशबीह करे थो। दो पिस्तान हैर की चोने कुबा नूर, हबाबी ख्वास्ता अज़े ऐन काफूर। माना पिस्तान हर हिकु कुबाए नूर हो, उन जी ॿिंडी ॼण त काफूर जी नील हुई। नंबर 7 लबनि जी बहितरीन तशबीह ख्वाजा हाफ़िज़ शिराज़ीअ हेठीअ तरह करे थो। दिल अज़ल दादा सत मारा साकी लाल लब्त,
जरहे जामी के मने सरगर्म आने जामम हनूस। माना अज़ल खां तुंहिंजे लाल लबनि मूंखे उहो प्यालो पियारियो आहे जो ज़मानो गुज़री वियो आहे, लेकिन अञा ताईं उनजो खुमार न लथो आहे। नंबर 8, खाडी या ज़न ख़ानदान बाबति ख्वाजा हाफ़िज़ फरमाए थो, घर के दरे चाह जंद खाने तवाम कने हर तरफ, सदे हज़ारिश गराने जाने ज़ेरे तोके गब गब अस्त। माना तुंहिंजे खाडीअ जे खूह में केई गरक थियल आहिनि। नंबर 8, आबरू रुखसार भिरुनि लाइ मौलाना हुमायूनी फरमाए थो, कई अबरू तेग शहीद कया, कई नाज़ मज़ीद मुरीद कया, रे नाणे दीद ख़रीद कया, कुर्बान हज़ारे मानर। नंबर 10, अखियुनि जे पिंबड़ुनि खे सचल सरमस्त अहिड़ीअ तरह बयानु कयो आहे त सोणियां दी हुण मिज़गां दी वो ॾिठम नेज़ी बाज़ी, सीने मार टपाह कढन कर एडी दस्त दराज़ी, आशिक झल गिची घत कपड़ा आप थी वन एलाज़ी, ॾेवी सिर सचल आ वेखी गमज़ी दी विच गाज़ी। नंबर 11, टंगुनि बाबति मौलाना जामी हेठी तरह तशरीह कई आहे, सुखनरा नम ज सा के ओ के चूने सत, बिनाए हुस्न रा सीमी सतूने सत। माना महबूब जूं टंगूं अहिड़ियूं आहिनि ॼण त हुस्न जे महलात जा चांदीअ जा थंभा आहिनि। नंबर 12, चेल बाबति मौलाना जामी ही फरमाए थो, नया रस्तन कमरे अजमोई बस्तेन कुजा मोबोदेश बयमे गस्तन। माना चेल वार वांगुरु नाज़िक आहे जो उन जे छिॼी पवण जो ख़तरो आहे। नंबर 13, कद लाइ ख्वाजा हाफ़िज़ हीअं फरमाए थो, निसार रुए तो हर बरगे गुल के दरे चमन सत, फिदाई कद तो हर सरोबन के बर लबे जो सत। माना तुंहिंजे मुंहं तां बाग़ जो हर गुल कुर्बान पियो थिए, तुंहिंजे कद तां दरिया जे किनारे वारो हर सरो जो वण फिदा पियो थिए। नंबर 14, महबूब जे पेशानीअ लाइ शाह साईं सचल सरमस्त जी शाहिदी काफ़ी थींदी। चंड चवां सच जे मठो न भाई, कॾहिं उभिरी सनड़ो कॾहिं उभिरी गच, मुंहं में ॿरे मच तो में नाहे पेशानी पिरियं जी। शाह साईं चोॾस चंड ही मुंह महबूबी वाह वसी पेशानी, वेखण नाल हैरान रहियो से रंग सारा रहमानी, झलक वहीं दी कोन झले जो बुए नूर पेशानी, सचल हुस्न हसीना उतऊं जान कीती कुर्बानी। 2, बाग़े हुस्न जे मेवन चखण सिंघण जा नफ़ा ऐं नुक़सान जाइज़ ऐं नाजाइज़। जहिड़ीअ तरह ढोर साओ गाह ॾिसी यकदमि घिरंदो आहे त उनखे खाई या बुखियो जानवर खाधो ॾिसी उन जे खाइण लाइ तयारु थिए थो, जंहिंमें हिननि खे उहा तमीज़ कान थी रहे त उहो गाह या खाधो पराओ आहे या नुक़सानकार आहे। उन वांगुरु आशिक में बि रवाजी तरह मज़कूरा बाला हुस्न जे मेवनि ऐं गुलनि खे चखण ऐं सिंघण जो शौक़ु पैदा थियणु फितरी ॻाल्हि आहे। मिजाजी सगीरपण जे दौर में उहा ख़्वाहिश पैदा न थी, पर जीअं मिजाज सन बलूग खे पहुचे थो त उहा ख़्वाहिश पैदा थिए थी। उन सां गॾु उन दौर में तमीज़ जो मादो बि मंझसि पैदा थिए थो, जंहिंमां उन जे नफ़े ऐं नुक़सान खां खेसि वाक़फ़ियत थिए थी, लेकिन जबली ख़्वाहिश एतिरो तेज़ ऐं ज़ोरदार थिए थी जो रवाजी तरह माण्हू उन ते ज़ाब्तो रखी सही तरह उन जे इस्तेमाल ते क़ादिर नथो थिए। मिजाजी इश्क जे सगीरपण वक़्तु उन्हनि ख़्वाहिशुनि खां आज़ादु होसि, पर जीअं मिजाज जे सने बलूअ खे पहुतुसि, मूं ते बि बाग़े हुस्न जे पुरफ़रेब ऐं दिलकश मेवनि ऐं गुलनि जे चखण ऐं सिंघण जी ज़ोरदार ख़्वाहिश पैदा थी। उहे ॻाढ़ा गुल जन लाइ शाह साईं फरमायो आहे, पसी ॻाढ़ा गुल मतां का गुल चांगे खे चारे, उन बाग़ जो हर मेवो गुल दरख़्त होशरबाहो, लेकिन साॻिए वक़्तु तमीज़ जे मादे पैदा थियण करे उन्हनि जे इस्तेमाल जे नफ़े ऐं नुक़साननि मां वाक़फ़ियत थी
जमायती दस्तूरनि, मज़हबी क़ानूननि, इख़लाक़ी पाबंदियुनि, मुंहिंजी जबली ख़्वाहिश पूरी करण ते रोक विझणु शुरू कई। उन जे करे अजब कश्मकश में फासी शशोपंज में पइजी वियुसि। उन जी कैफ़ियत खे उन वक़्तु मूं चंद मज़मूननि में कलमबंद कयो हो जे मुनासिब मौक़े ते पेश कबा।